खबर शामिल कंदासीं। नवाब शाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जे रिपोर्ट मुताबिक़ सिंध सैयद वेलफेयर सोसाइटी ज़िले शहीद बेनज़ीर आबाद ऐं तहलके काज़ीम जे सदर सैयद सजाद शाह जे ज़ेर निगरानी में एक अहम उहिदेदारनि जो इजलास रखियो वियो। सिंध सैयद वेलफेयर सोसाइटी जे चेयरमैन सैयद कुर्बान अली शाह, जनरल सेक्रेटरी सैयद ज़ाहिद हुसैन शाह, मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी सैयद नवीद शाह ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास के खिताब कंदे सैयद कुर्बान अली शाह चयो त असांजो मंशूर आहे त सिंध अंदर तइलीम सिहत के बेहतरीन कयूं ऐं बेरोज़गार औरतुनि लाइ सिलाई सेंटर क़ाइमु करे बेरोज़गारी के ख़त्म करे सघूं। मोर शहर में एक प्लाट आहे जेको वेलफेयर सोसाइटी जे लाइ वक़्त थो कयां, जंहिंमें एक सेंटर क़ाइमु कयो वेंदो ऐं हर ज़िले में एम्बुलेंस सर्विस क़ाइमु कई वेंदी, जंहिंजी शुरूआत सैयद ज़मीर शाह खैरपुर खां कई आहे।